सभी खां हिकु सवाल पूछूं था तूं ठाही कुछ ॾियण आया आहियूं बाबा खे या वठण आया आहियूं? अरे वायर अटकंदव न केरु ॾियण आयो आहे वो हथ मथे करे ॾियण आया आहियो। छा ॾियण आया आहियो बाबा खे? केरु केरु वठण आयो आहे? केरु बि वठण न आयो आहे? त पोइ हथ मथे करे न जेको वठण आयो आहे। भई तव्हां भले न बि गुरू कंहिंखे ख़ाली हथ न मोटाईंदो आहे, कुझु न कुझु भरे ॾींदो आहे। अगरि कुझु ॾींदो कान्हे त कुझु जेका अड़चन अचण वारी हूंदी उहो बि कढी छॾींदो आहे। सभई ध्यान सां हिकु कथा ॿुधो। अहमदनगर में कंहिं माता खे ख़बर पई भई अॼु बाबा जो सत्संग आहे हुनजी साहेड़ीअ जे घर में, त उहो चवेसि थी शाम जो मुंहिंजे घर में अचिजांइ, मुंहिंजे घर में हिकु सूफ़ी संत अचिणो आहे। ऐं इहा माता मञंदी आहे गुरु नानक साहिब खे। इहा ॻाल्हि आहे 70 साल पहिरीं जी। इहा गुरु नानक देव जी विधी आरती करे ऐं हिनखे इहो न्यापो मिले थो भई अॼु तूं सत्संग में अचिजांइ। केरु अचिणो आहे सत्संग में? सूफ़ी संत अचिणो आहे। बाबा जे लाइ ॿुधाईंसि, बाबा हरदास राम साहिब लाइ। त बाबा हरदास राम साहिब उते जॾहिं वञनि था सत्संग ते, सत्संग चालू थियो, इहे माता बि वेही, पर आरती जंहिंमहिल करे पई हुनजी गुरु नानक देव जी, त गुरु नानक देव खे चएसि थी मां त संतनि खे न मञंदी आहियां, पर
अगर इहो संत तव्हांजो रूप आहे गुरु नानक जो त अॼु मुंहिंजे हथ में 3 पैसा मूंखे ज़रूर ॾींदो। बोल गोदरी वारे। जीअं सत्संग थी वियो पूरो, सभई सत्संग खां वापसि जॾहिं वञनि पिया त हिन माता निराश पई थिए। छो पई निराश थिए? छो त पैसा न मिलियसि। उनखे जेको विश्वास हुयो भई अॼु जेको गुरु आयो आहे उहो गुरु नानक देव जो रूप आहे, त उहो विश्वास हुनजो थोरो घटि थिए पियो। पर जीअं सत्संग पूरो थिए पियो, अञा माता ॿाहिरि वञे पई त बाबा हुनखे आवाज़ ॾिनो। बाबा चवनि था अबो हिते अचो, असां परीक्षा वठंदा आहियूं, हाणे तव्हां परीक्षा वठंदा। बोल बाबा हरदास राम। त असांखे उन्हनि जी परीक्षा न वठणी आहे, उहे असांजी परीक्षा वठंदा आहिनि। त जीअं सॾु करे हथ में छा कयूं? 3 पैसा ॾिनो ऐं चवनि था 3 वचन ॾे, तोखे एतिरो ॾींदासीं जो तुंहिंजूं 7 पीढ़ियूं बि खाई करे न खुटंदियूं। कहिड़ा 3 वचन हुया? पहिरियों तूं कंहिंखे बि घर मां ख़ाली पेट न मोटाईंदीअ, भई कुझु न कुझु खाराए पाणी पीआरे पोइ हुनखे मोकिलंदीअ। ॿियो जेको बि तो वटि ईंदो उहो वंडे विराए खाईंदीअ। भई घर में कुझु ॾिण ईंदो आहे, कुझु पैसा ईंदा आहिनि किथां, त उहो मिटनि माइटनि में विराए करे खाइजनि। छो ठहियूं आहिनि फैमिली? छो ठहिया आहिनि मिट माइट? जीअं हिक ॿिए खे सपोर्ट करनि। भई हिकु ग़रीब थी वञे त अमीर हुनखे मदद करे। पर अॼु उहे ॻाल्हियूं थियनि ई न वेठियूं। भई परिवार हिक ॿिए खे हेल्प ई न वेठा करनि। त बाबा इहा ॻाल्हि सेखारींदा हुया भई परिवार पाण खे हेल्प करे। 3 वचन इहो हुयो कि अॼु खां वठी भाईवारी, अंदर बि भाईवारी ऐं ॿाहिरि बि भाईवारी। अंदर माना भक्तीअ जी भाईवारी ऐं ॿाहिरि माना पैसे जी भाईवारी। त उन ई महीने में उन माता जे घोट खे ॿाहिरि नौकरी मिली वई, इंडिया खां ॿाहिरि जी नौकरी मिली वई। पहिरीं सम्झो उन्हनि जी पगार $70 हुई त हाणे $70 थी विया। ऐं एतिरो वधी विया पैसे में। जीअं बाबा चई भई तव्हांजो घणियूं पीढ़ियूं, कंहिंजो ध्यानु आहे, जेके दरवाजे जी तरफ़ ध्यानु ॾींदा उहे पंहिंजो पुण्य विञायो वेठा। केर बि अचे वञे तव्हां पंहिंजी कथा में ध्यानु ॾियो। हाणे छा कयूं? बाबा हुननि खे ॿाहिरि नौकरी ॾिनी, हाणे पैसो विदेश मां पियो अचे। त इहे माता बराबरि उहो हिसो छा कंदा हुया? बैंक में रखंदा हुआ, बाबा जो हिसो। बाबा चवंदा आहिनि जेतिरी बि आमदनी घर में अचे त उन मां कुझु हिसो कढी करे चैरिटी लाइ रखणु खपे, ग़रीबनि खे मदद करणु खपे, उन मां दरबार साहिब में ॾियणु खपे, लंगर हलाइणु खपे। गुरु नानक देव बि चवंदा हुआ, पंजाबी जेके आहिनि उहे बि दशवंत कढंदा आहिनि ऐं मुस्लिम्स बि कढंदा आहिनि। 10% हुनखे ज़कात चइबो आहे। त सभिनी धर्मनि में बाबा चवंदा इहा कारी कमाई आहे। इन कारी कमाई खे मां अछी करे ॾियांव, तव्हांखे कलई करे ॾियांव चवंदा हुआ। त 10 हिसो पाण खे ज़रूर छा करणु खपे? दान करणु खपे। त इहे माता बराबरि उहे पैसा अकाउंट में रखंदी हुई। उन मां हिकु प्लॉट वरितई, एतिरो पैसो जमा थी वियो जो उन मां हिकु प्लॉट वरितो ऐं उन प्लॉट ते अॼु उहो वाघोली धाम सभिनी ॾिठो आहे, उहो उन प्लॉट ते ठहियल आहे। त ॾिसो कीअं बाबा जे 3 पैसनि में बरकत अची वई। बोल गोदरी वारे घनश्याम की। जॾहिं संतनि जे दर ते अचूं था त असांखे पंहिंजो सभु जेको बि असां वटि जेको बि पंहिंजे लाइ सोचूं था, या पोस्ट आहे या पंहिंजे अंदरि थोरो अभिमान आहे, उहो सॼो विसारे करे संतनि वटि अचिणो आहे। जेसि ताईं उहो अभिमान असांजे अंदरि आहे तेसि ताईं असांखे कुझु बि न मिलंदो। जीअं खूह ते वेंदा आहियूं ख़ाली बकेट खणी करे, कॾहिं हुन में पाणी भरे सघिबो? जॾहिं उहो बकेट छा थींदी? खूह में हेठि विझबी। जेसि ताईं उहो बकेट हेठि न वेंदी हुन में पाणी भरे सघिबो? न भरे सघिबो। त जेसि ताईं पाण में अभिमान आहे माना बकेट मथे आहे, अभिमान हेठि थी वियो माना बकेट किथे वई? हेठि वई। हिकु दफ़ो बकेट हेठि वई माना भरजी निकिरंदी। इन करे चए थो भई जीअं चप्पल ॿाहिरि लाहींदा आहियूं उते असांखे पंहिंजो काम, क्रोध, लोभ, मोह ऐं अहंकार असांखे कुझु वठणु न ॾींदो आहे। जीअं हाणे मां पुछो केरु केरु वठणु आयो आहे त कंहिं बि हथ मथे न कयो। त छो न पिया हथ मथे करूं? छाजे करे? अहंकार जे करे।
सभई वठण ई आया आहियूं, ईअं ई अचूं न त आसीस वठण आया आहियूं, पोइ यादि आयो सभिनी खे भई आसीस वठण आया आहियूं। त हाणे केर बि शर्माए न, ॿई हथ मथे करे बाबा खे चओ भई वाकई तव्हां खां असां आसीस। उहो माता बि हिकु ई सत्संग में वई, घणा पैसा मिलियसि? उन टिनि मां छा थी वियो? वागोली धाम ठही वियो। उन मां केतिरा ग़रीबनि जूं शादियूं थी वियूं, केतिरनि ग़रीबनि जा ॿार पढ़ी विया। त हिकु सत्संग में बि असांजी लाइफ चेंज थी सघे। सिर्फ़ छाखे विसारे छॾिणो आहे? छाखे विसारे छॾिणो आहे? अहंकार खे विसारे छॾिणो आहे। ऐं कंहिं वांगुरु थियणो आहे? ख़ाली बकेट वांगुरु, ख़ाली बकेट वांगुरु थियणो आहे। पंहिंजे अंदरि जेको बि भरियल आहे, अभिमान जो ॻाल्हियूं जेकी भरियल आहिनि, भई मां फलाणी जी वाइफ आहियां, फलाणा मूं वटि फ्लैट्स आहिनि, फलाणो मूं वटि पैसो आहे, उहो सभु असांखे विसारणो आहे। हिते सभई छा थी आया आहिनि? बाबा जा दीवाना थी करे आया आहिनि। हिते सभई बाबा जा फ़क़ीर थी करे आया आहिनि। हिते सभई साॻिया आहिनि, अमीर ग़रीब सभु साॻिया आहिनि। केर बि बाबा जे नज़रनि में अलॻि कान्हे। तो सभी मिली करे छा चवंदासीं? बाबा देने वाले हैं, हम देने वाले हैं, बाबा देने वाले हैं, हम देने वाले हैं। वो बिल्कुल भी ना शर्माना, बिल्कुल भी ना शर्माना, जिसे चाहिए वो हाथ उठाना, जिसे चाहिए वो हाथ